बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असीं ॻाल्हि कंदासीं फेसबुक जे पेज जे मुतलिक़। असां बि पंहिंजो हिकु फेसबुक जो पेज ठाहियो आहे जंहिं ते असांखे लाइक करे फॉलो करे असांजी हर वीडियो ॾिसी सघो था। हाणे सुवाल हीअ आहे त असीं हीउ फेसबुक जो पेज ठाहियो छो आहे। असां हीउ फेसबुक जो पेज इन लाइ ठाहियो आहे त जेके असांजा उहे शागिर्द जेके ग़रीब फैमिली सां तालुक़ रखंदा आहिनि या वरी उहे शागिर्द जिन्हनि वटि इंटरनेट जो पैकेज नथो हुजे, मुसलसिल नथो हुजे, उन्हनि लाइ ही असां फेसबुक जो पेज ठाहियो आहे त उहे असांजी वीडियो फेसबुक तां बि हासिलु करे सघनि था। छा आहे जो फेसबुक जो पैकेज कंपेयर टू इंटरनेट जे पैकेज खां सस्तो हूंदो आहे। हीउ फेसबुक जो पैकेज मंथली सस्तो हूंदो आहे, इंटरनेट जो पैकेज मंथली महांगो हूंदो आहे। त असां चाहियूं था त जेके बि असांजा ग़रीब स्टूडेंट आहिनि या उहे स्टूडेंट जेके सिखणु त चाहिनि था लेकिन उन्हनि जूं कुझु मजबूरियूं आहिनि, त उन्हनि लाइ असीं हीउ फेसबुक जो पेज ठाहियो आहे। उहे असांजे फेसबुक जे पेज ते अची करे असांजी हर वीडियो खे ॾिसी सघनि था, डाउनलोड बि करे सघनि था। हाणे सुवाल इहो आहे त फेसबुक जो पेज कहिड़ो आहे ऐं कीअं मिलंदो, इहो असीं ॾिसूं था हींअर ई। फेसबुक जे पेज लाइ पंहिंजे फेसबुक जो ब्राउज़र खे ओपन करिणो आहे। इन खां पोइ सर्च बार जेको आहे हिन मां अची खे छा लिखिणो आहे, सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल, सिंधी नॉलेज फैक्ट्री। सिंधी नॉलेज फैक्ट्री लिखण खां पोइ सर्च कजो। सर्च करण खां पोइ सभ खां पहिरीं असांजो जेको आहे सिंधी नॉलेज फैक्ट्री ही पेज अची वेंदो। हिन खे हितां लाइक करे छॾिजो। हीअं डिसलाइक आहे, ठीकु आहे, हीअं हिन करे हिन खे लाइक करे छॾिजो। जेकॾहिं वटि हिते न अचे त हिते पेज ते क्लिक कजो। पेज ते क्लिक करण खां पोइ डायरेक्ट वटि हिते अची वेंदो। हितां हिन खे लाइक करे छॾिजो। हिन खे लाइक करण खां पोइ असांजी जेका बि वीडियो आहे उहा मिलंदी रेगुलर। जीअं असां हिते हिकु वीडियो मोकिली हुई, हीअ ॾिसो असांजी हीअ वीडियो पियूं आहिनि, ठीकु आहे। हितां वीडियो खे ॾिसी बि सघो था, डाउनलोड बि करे सघो था। कीअं, हाणे हिते असीं ॾिसो क्लिक करियूं था, ठीकु आहे। ईअं हिते वीडियो ॾिसी बि सघो था, हिननि वीडियोनि खे लाइक बि करे सघो था, हिन वीडियो खे डाउनलोड बि करे सघो था। असांजो मक़सदु ई इहो आहे त जेके ग़रीब स्टूडेंट आहिनि उन्हनि खे जेतिरो थी सघे असीं सपोर्ट करियूं ताकी उहे अॻिते हली असांखे दुआऊं कनि, अॻिते हली कुझु सिखनि ऐं अॻिते हली उन्हनि जी जेका लाइफ आहे उहा थोरी ईज़ी थिए। असांखे लॻे थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी ऐं इहो बि उमेदु करे सघूं था तव्हां असांजे फेसबुक जे पेज खे ज़रूरु लाइक कंदव। इंशाअल्लाह हाणे असां ॿिए वीडियो में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। सिंध बाराजियन सिंधी टोपी अज लक बाराजियन इहा सिंध नदीरी